صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى. فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه. يا أيها الذين آمنوا ادخلوا في السلم كافة ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين. جامع مسجد امیر المومنین سیدنا ابو بکر صدیق رضی اللہ تعالی عنہ اہل حدیث گوٹھ باغو خان جمالی میں ہفتے وار درس حدیث ٻدھڻ جے سلسلے میں شریک تھیندڑ پنجے سبنی بزرگن بھائرن دوستن احبابن ऐं आयल महिमाननि जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमत अल्लाह वबरकातुहू. अल्लाह रब्बुल आलमीन जा अणगणिया ऐं बेशुमार एहसान ऐं उन जूं नवाज़िशूं आहिनि जंहिं अल्लाह मूंखे ऐं सभिनी शरीक थींदड़नि खे पंहिंजी रज़ा जे ख़ातिर चंद विखूं भरे मस्जिद में अचण ऐं अॼोके हिन दीनी प्रोग्राम में शिरकत करण जी तौफ़ीक़ बख़्शी आहे. हर हफ़्ते अल्लाह जी तौफ़ीक़ उन जी रहमत ऐं महिरबानी सां पंहिंजो हिते वेहण थिए थो. इन वेहण जे पुठियां दुनिया जो को गर्ज़ दुनिया जो को मफ़ाद नाहे. क़ुरान करीम ऐं हदीस मुबारका जी रोशनी में कंहिं न कंहिं नंढड़े उनवान ते कुझु न कुझु नसीहतूं कजनि थियूं. सुबुह खां वठी राति जो पंहिंजे हंध ते सुम्हण ताईं कन जेकी ॿुधनि था, ज़बान जेका ॻाल्हाए थी, अखियूं जेके ॾिसनि थियूं, दिलियूं जेकी कुझु पसंदि थियूं, हथ जेकी कुझु वठनि था, पेर जिन जायनि ऐं कमनि लाइ विखूं खणनि था, ज़हन दिमाग़ ऐं मेजालो जिन कमनि जे मुतलिक़ सोचे थो, जेकॾहिं क़ुरान सुन्नत जी रोशनी में वेही करे वीचार करियूं था, मालूम इहो थिए थो त सॼो ॾींहुं नुक़सान खसारे ऐं टोटे वारे रस्ते जा राही आहियूं. मुश्किल सां अहिड़ी का नेकी करण जे लाइ मिले थी जिन जे पुठियां अल्लाह जी रज़ा ऐं ख़ुशनुदी मतलूब मक़सूद हुजे. गुनाहनि नाफ़रमाननि जे हिकु ढेर ते असीं वेठल आहियूं जिन जी बदबू ऐं उन्हनि जी हवाड़ असीं घड़ी घड़ी बार बार महसूस करियूं था. ज़रूरत इन अमर जी आहे त अहिड़े समाज माहौल ऐं मुआशरे में माण्हुनि खे अल्लाह ॾांहुं सॾणु, गुनाहनि खां वाक़ुफ़ करणु, बुराइनि खां झलणु, नेकिन जी तालीम ॾियणु, अजुर ऐं सवाब वारनि कमनि जी ॼाण ॾियणु, इहा वक़्त जी वॾी ज़रूरत आहे. हर मुबल्लिग, हर दीन जे दाई जंहिंखे अल्लाह ताला जे हिन दीन जी थोरी बि का पाई पैसो सम्झ आहे, उहो दर्द इहो रखे थो त अल्लाह जी ही मख़लूक अल्लाह जे ॾमर, अल्लाह जे कहर ऐं उन जे अज़ाब खां बची वञे, बेइज़्ज़त जी राही बणिजे, दौदख ऐं उन जे वाट खां परे थिए, नेकिन जे रस्ते ते हले, गुनाहनि ऐं नाफ़रमाननि खां बची पवे. हक़ीक़त ही है, इहो ही मतलब है, इहो ही मक़सूद है, ॿियो को दुनिया जो गर्ज़ ऐं मफ़ाद कोन्हे. इहे चंद घड़ियूं जेकॾहिं अल्लाह वटि अघी पयूं
ऐं अक़ीदे खां वठी अमल जे मामले में हिकु बि ॻाल्हि जेकॾहिं असांखे पलव पई ऐं असां उन ते अमल कयो, थी सघे थो अलाह वटि इहा घड़ी अघी पवे, उहा नंढड़ी नेकी बि धणी दर क़बूलियत जो दर्जो माणे विझे त यकीनन ही वॾी सादत ऐं नेक बख़्ती चइबी। हदीस शरीफ़ जे अज़ीम किताब जेको मुंड खां वठी पछाड़ी ताईं नसीहतुनि जे सामान सां भरियो पियो आहे। मुंहिंजे चवण जो मतिलबु रियाज़ु सालिहीन आहे, जंहिंमें ज़िंदगी जे हर शोबे सां ताल्लुक़ रखंदड़ मुस्लमान मर्द, औरत, अमीर, ग़रीब, नौजवान, ॿुढे ऐं ॿार जे लाइ नसीहतुनि जो हिकिड़ो वॾो सामान मौजूदु आहे। जेकॾहिं दिलि लाइ हीअं सां ऐं दिलि जी गहराईअ सां इन नसीहतुनि खे ॿुधूं, ॿुधण खां बाद उन्हनि खे सम्झण जी कोशिशि करियूं ऐं उन खां बाद जेकॾहिं पंहिंजे हाल हैसियत आहर उन्हनि ते अमल करण जी कोशिशि करियूं न, यकीन ॼाणो खोड़ सारियूं नेकियूं असांखे हथ अची सघनि थियूं। जेकॾहिं हर हफ़्ते असीं सिर्फ़ु हिकिड़ी नेकी अख़्तियार करियूं, महीने जा तक़रीबन थुल्हे लेखे 4 दरस थियनि था, महीने में 4 नेकियूं, साल में केतिरियूं थींदियूं? 48 जे बराबरि लॻभॻि नेकियूं थियनि थियूं। इन खां अलावा दीनी मजलिसूं थियनि थियूं, जुमनि जा ख़ुतबा थियनि था। जेकॾहिं असीं दिलि इन तरफ़ मुतवजह करियूं, नेकी जी तलब हुजे ऐं गुनाहनि खां बचण जी ख़्वाहिश हुजे न, हिकिड़ी नेकी हर हफ़्ते अख़्तियार करियूं ऐं हिकिड़ी ग़लती, हिकिड़ी कमी, हिकिड़ी कोताही, हिकिड़े गुनाह जी इस्लाह करियूं, सम्झो था केतिरे क़दुरु गुनाहनि खां बि बची पऊं ऐं पंहिंजे दामन में नेकियुनि जो केतिरो ज़ख़ीरो गॾु करे विझूं। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे मुतलिक़ तव्हां क़ुरान करीम जूं आयत मुबारक ॿुधियूं, उन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जूं नेकियूं कयूं आहिनि, उन्हनि जूं ख़ूबियूं बयानु कयूं आहिनि। सुबुह मंझंदि शाम ॾींहुं राति ज़िंदगी जो मक़सदु कहिड़ो हो? यब्तगून फ़ज़्ल मिनल्लाहि व रिज़वाना। तव्हां उन्हनि खे जांचे ॾिसंदव न, उन्हनि जी ज़िंदगी जो मक़सदु सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा, अल्लाह जी रज़ा खां सवाइ उन्हनि खे ॿी का शइ मतलूब हुई कोन। जेकी कुझु कयूं थिए न, उन जे पुठियां इहा ख़्वाहिश हुई त शाल अल्लाह राज़ी थी पवे। ही नंढड़ा दरस जा प्रोग्राम अमी नंढड़ा न सम्झो। सच पुछो त फितननि जे हिन दौर में ही नंढड़ा नंढड़ा दीनी जेके दरस आहिनि पंहिंजी जाते वॾी अहमियत रखनि था। काश असीं इन्हनि खे अहमियत ॾियूं। अॼु अल्लाह जी तौफ़ीक़, उन जी रहमत ऐं महिरबानी सां हदीस शरीफ़ जे हिन अज़ीम किताब रियाज़ु सालिहीन मां अक़ीदे जी अहमियत जे हवाले सां कुझु नसीहतूं अर्ज़ कबियूं। नमाज़, रोज़ो, ज़कात, हज, उमरा, जिहाद, सदक़ात, ख़ैरात, नेकी जा सभई कम यकीनन चोटी जा अमल आहिनि। उन्हनि में के जानी इबादतूं आहिनि त के माली इबादतूं आहिनि, के ॾींहं में कयूं वञनि थियूं त के इबादतूं राति जो सरंजाम ॾिनियूं वञनि थियूं, के ख़ुशी जे मौक़े ते कजनि थियूं त के ग़मी जे मौक़े ते अदा कजनि थियूं, के अमीर कनि था त के नेकियूं सिर्फ़ु ग़रीब कनि था। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं नेकियूं आहिनि जेके असांजे हिन दीन असांखे सेखारियूं आहिनि, सम्झायूं आहिनि। थुल्हे लेखे क़ुरान हदीस असांखे इहो दरस ॾिनो आहे, इहा नसीहत कई आहे। नंढे खां नंढी तोड़े वॾे खां वॾी नेकी धणी दर तॾहिं क़बूल पवंदी जॾहिं ॿियनि शर्तनि सां गॾु नेकी कंदड़ जो अक़ीदो दुरुस्त हूंदो। जेकॾहिं उन जे अक़ीदे में शिरक आहे, अक़ीदे में को झोल आहे, अक़ीदे में को लोॾो आहे, पोइ उन जी का नेकी धणी दर क़बूल नथी पवे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, वलक़द ऊहिय इलैक व इलल लज़ीन मिन क़ब्लिक लइन अशरकत लयहबतन्न अमलुक वलतकूनन्न मिनल ख़ासिरीन। ऐं तहक़ीक़ सां तव्हां ॾांहुं ऐं तव्हां खां अॻु जेके बि रसूल ऐं नबी अलैहिस्सलाम गुज़री चुका आहिनि, उन्हनि सभिनी ॾांहुं इहो वही कयो, ला मुहाला बिल फ़र्ज़ हतल इम्कान। जेकॾहिं अव्हां मां कंहिं हिकु शिरक कयो त पोइ पक सम्झो अव्हां जी का नेकी धणी दर क़बूल कान पई आहे। इहा
अमली ज़िंदगी जी बेकार वही है। छाजे लाइ जो अक़ीदे में शिरक आहे, अक़ीदो सही कोन्हे, बाक़ी अमल सालिह जा सभु शर्त हुजनि, सिर्फ़ रुॻी अक़ीदे में खोट आहे, अक़ीदे में शिरक आहे, अक़ीदो दुरुस्त न आहे। शरीयत पंहिंजे मञीदड़नि खे अक़ीदे जे मामले में रती बराबरि नरमी अख़्तियार करणु कम न कई आहे। हा, निमाज़ में, जमायत में, रोज़े में, उम्रे में, हज में, तिलावत में, जिहाद में, सदक़ात ख़ैरात में, ॿियनि नेकिन में इंसान खां कमियूं कोताहियूं थियनि थियूं। असीं सभु गुनहगार आहियूं, पर ही वाहिद हिकिड़ी अक़ीदे जी शइ आहे जंहिंमें वारीअ जे दाणे जेतिरी बि मुस्लमान खे गुंजाइश कान्हे का। हिन शइ जो तालुक़ अल्लाह जी इज़्ज़त, उन जी आबरू, उन जी असमत सां तालुक़ रखे थी। मुंहिंजो रब हर क़िस्म जे शिरक खां, हर क़िस्म जे शरीक खां पाक आहे। अल्लाह रब्बुल आलमीन नंढड़ी सूरत में, सूरतुल इख़लास में पंहिंजो तारफ़ बयान करे आख़िर में इरशाद फरमायो, वलम यकुल लहू कुफुवन अहद। हिन धरतीअ ते जेकी कुझु तव्हीं ॾिसो पिया, ॿुधो पिया, उन्हनि में जा का हिकु शइ बि मुंहिंजी मट सानी कान्हे, मुंहिंजी ज़ात, मुंहिंजे सिफ़त में मूंसां शरीक कान्हे। तंहिंजे करे अल्लाह उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अक़ीदे जे मामले में पक्को पुख़्तो ठोस रहण जो अमर कयो आहे। उन अक़ीदे खे बयान कंदे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मौक़े जे मुनासिबत सां हर नसीहतूं पे कयूं आहिनि। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी में, किताबुल अज़ान में, ऐं हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम में, किताबुल ईमान में ज़ैद बिन ख़ालिद जोहनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, हुदैबिया वारे साल, यानी जंहिं साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मक्कतल मुकरमह उम्रे करण जे इरादे सां आया हा ऐं मके जे मुशरिकनि खे न उम्रो करणु कोन ॾिनो। हुदैबिया जी जाइ ते ठाह कयूं, सुलह हुदैबिया जे नाले सां इहो ठाह मशहूरु आहे। कुझु घड़ियूं उते गुज़रियूं हुयूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुबुह जो फजर जी नमाज़ उन मैदान ते पढ़ाई। फजर जी नमाज़ पढ़ाए पाण पंहिंजो मुंहुं मुबारक जमात जे तरफ़ कयूं। इन हदीस मुबारक मां जमात खे इहो अमर मालूम थियो, जे इमाम जे पुठियां तव्हीं जमात करे नमाज़ पढ़ो था, अवां सफ़न में मौजूद आहियो, जेसीं ताईं इमाम अवां ॾांहुं मुंहुं न करे तेसि ताईं तव्हीं पंहिंजे सफ़न खे टोड़ियो न। अॻिते थियो या पोइते न थियो, बल्कि पंहिंजी जाइ ते मौजूद रहो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन थोरी देरि जे लाइ नमाज़ पढ़ण वारी जाइ ते विहंदा हुआ ऐं उन खां पोइ पंहिंजो मुंहुं मुबारक जमात जे तरफ़ कंदा हुआ। असीं ॾिसूं था ही सभु अणॼाणाई जे करे त सलाम वराइण सां असीं अॻिते पोइते थियूं था। ये हदीस मुबारक दरस ॾे थी, एसि ताईं सफ़ मां अॻिते पोइते न थियूं जेसि ताईं इमाम जमात ॾांहुं मुंहुं न करे। पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जमात ॾांहुं मुंहुं करे पाण साहबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खां हिकिड़ो सवाल कयूं, हल तदरून माज़ा काल रब्बुकुम, छा तव्हांखे ख़बर आहे अव्हांजे पालनहार हींअर छा फरमायो आहे? कालू अल्लाह व रसूलहु आलम, असां अर्ज़ कयो त अल्लाह ऐं उन जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ॻाल्हि खे वधीक बहितर ॼाणनि था। पाण फरमायूं अल्लाह ताला मूंखे वही जे ज़रिए इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त अॼु हिकिड़ा माण्हू मींहुं वसण जे करे काफ़र थिया आहिनि ऐं ॿिया मींहुं वसण जे करे मोमिन बणिया आहिनि। पोइ पाण उनजी तशरीह कंदे फरमायूं, जंहिं बि ईअं पंहिंजी ज़बान सां चयो मुतिरना बिफ़ज़लिल्लाह, अॼु अल्लाह जे फज़ल, अल्लाह जी रहमत, अल्लाह जी महिरबानी सां ही मींहुं वुठो आहे। हिन मींहं जो पाणी असांखे अल्लाह प्यारो आहे। ही मींहुं अल्लाह जे अमर, अल्लाह जे हुकुम सां हिन जाते वुठो आहे। उनजी कणी कणी उनजो फ़ाइदो सभु ख़ालिक़ काइनात जे अमर सां थिया आहिनि। पाण फरमायूं त उहो अल्लाह ते ईमान रखंदड़ ऐं तारनि सां कुफ़र कंदड़ आहे। पर जंहिं ईअं चयो त ही मींहुं फलाणे तारे जे तासीर जे करे वुठो आहे, फलाणो तारो फलाणे तारे खे लॻो, उन टकर जे नतीजे में
मींहुं वठो आहे उन अलाह सां कुफ्र कयो, उन तारे ते ईमान आंदो। तव्हीं इन हदीस मुबारका खे साम्हूं रखी करे ॾिसो, निमाज़, रोज़ो, ज़कात, हज, सदकात, जिहाद, सफ़र, हिजरतूं, नेकी जा कम पंहिंजी जाते वॾी अहमियत रखनि था, पर अक़ीदो उन्हनि सभिनी नेकिन खां वधीक अहमियत रखे थो। ज़बान जा चंद लफ़्ज़नि त ही मींहुं फलाणे तारे जे टकर, फलाणे तारे जे तासीर जे करे वठो आहे। इन में न जबल किरियो आहे, न ज़मीन ॾरी आहे, न कंहिं क़िस्म जो को वॾो धमाको थियो आहे। चंद गुफ़्ता आहिनि, अलाह जे नबी अलैहिस्सलाम जे इन्हनि चंद गुफ़्तनि खे बि कुफ्र करार ॾिनो आहे। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, ईअं न करियो। अक़ीदे जे मामले में रती बराबर पर नरमी अख्तियार न करियो। केतिरा माण्हू आहिनि जेके दुनिया जे गर्ज़, मफ़ाद, लालच, हवस, हिर्स जे करे अक़ीदे जी परवाह नथा कनि, चवनि था त असीं बाक़ी ॿियनि मामलनि में दुरुस्त आहियूं। ही सभु हक़ीक़तूं दरस ॾियनि थियूं मुस्लमानो, जेकॾहिं आऊं ऐं तव्हां चाहियूं था असांजूं ही नंढड़ियूं नंढड़ियूं नेकियूं धणी दर अघनि, त पोइ अक़ीदे ते सौदेबाज़ी रती बराबर पे न कदा करियूं। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे माहौल मुआशरे में रही करे जिन कमनि खां पंहिंजे मञींदड़नि ईमान वारनि खे मना कई आहे, उन्हनि में इहा बि ॻाल्हि शामिल आहे त जेके जादूगर, नुजूमी, काहिन, भोपा, ग़ैब जूं ख़बरूं ॾींदड़, विञाणा विझाईंदड़, इहे मुख़्तलिफ़ करतब ॾेखारींदड़ दुनिया में माण्हू रहनि था। उन्हनि वटि न वञनि, उन्हनि खां न पुछनि, उन्हनि सां दोस्ती न रखनि, उन्हनि खां का ॻाल्हि न मालूम कनि। इन जी शरीयत सख़्ती सां पंहिंजे मञीदड़नि खे मना कई आहे। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस मुबारका, हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी में किताब बदउल ख़ल्क़ में, ऐं हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम में किताब सलाह में सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रवायत थियल आहे। अम्मा फरमाए थी, साल रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनासुन अनिल कुहानी फ़क़ाल लैसू बिशैइन फ़क़ालू या रसूल अल्लाह इन्नहुम युहद्दिसूना अहयानन बिशैइन फ़यकूनु हक़्क़न फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलकल कलिमतु मिनल हक़्क़ि यक्तफ़ुहल जिनिय्यु फ़यकुर्रुहा फ़ी उज़ुनि वलिय्यिही फ़यख़्लितून माहा मिअत कज़बतिन। उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाई थी त माण्हुनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां काहिननि यानी भोपनि, विञाणे विझराईंदड़ ऐं नुजूमिन, ग़ैब जूं ख़बरूं ॾींदड़नि मुतालिक़ सवाल कयो। पाण फरमायो त कुझु बि न आहे, यानी उन्हनि जे ॻाल्हियुनि जो को एतबार न आहे। उन्हनि अर्ज़ कयो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे कंहिं मौक़े ते असांखे कंहिं अहिड़ी शइ जे बाबति ॿुधाइनि था ऐं उहा ॻाल्हि सची निकिरे थी। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहा सची ॻाल्हि उन जिन यानी फ़रिश्तनि खां ॿुधी वरिती आहे ऐं उहा पंहिंजे दोस्त यानी शैतान जे दोस्त जे कन में विधी आहे। पोइ उहो उन सां 100 ॻाल्हियूं ॿुधाए माण्हुनि खे ॿुधाए थो। हिन हदीस मुबारका में अरब जी जाहिलियत वारे दौर जी ॻाल्हि मौजूदु आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु ही जिन आसमान ताईं मथे वेंदा हुआ। जीअं इंसाननि जी जमात ज़मीन ते क़दीम दौर खां रहे थी, ईअं जिन्हनि जी जमात बि इंसाननि सां गॾु रहंदड़ हुई। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो त हिकु जिन ॿिए जिन जे कुल्हे ते, ॿियो जिन उन जे कुल्हे ते, टियों जिन उन जे कुल्हे ते, चोथों जिन उन जे कुल्हे ते, तांजो उहे जिन मथे चढ़ी आसमान जे किनारनि खे पहुचनि था। पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला मलाइकनि खे हिन ज़मीन ते थींदड़ ॻाल्हियूं वाक़िया वही जे ज़रिए ॿुधाए थो त फलाणे ॾींहुं हादसो थींदो,
फलाणे ॾींहुं फलाणो माण्हू मरंदो, फलाणे ॾींहुं मींहुं वसंदो, फलाणे ॾींहुं नहर टुटंदी, फलाणे ॾींहुं ज़िलज़िलो ईंदो, फलाणे ॾींहुं हीअं थींदो, फलाणे ॾींहुं हीअं थींदो। इहे सभु अहकाम अल्लाह सुब्हानहु व तआला वही जे ज़रिए पंहिंजे कासिदनि खे ॿुधाए थो। मलाइक उन्हनि जे मुतलिक़ पाण में गुफ़्तगू कनि था, पोइ उहे जिन उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी हेठि लहनि था। तव्हांजो पंहिंजा दोस्त जेके अथनि न शैतान जा, उन्हनि खे बि ॿुधाइनि था। ही जेके नुजूमी भोपा काहिन ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदड़, विञाणा विझंदड़, माण्हुनि खे क़िस्मत जा अहवाल ॿुधाईंदड़, इहे सभु शैतान जा दोस्त आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान हकीम इरशाद फरमायो, व इन शैतान लयूहून इला औलियाइहिम लियुजादिलुकुम। बेशक शैतान पंहिंजे दोस्तनि ॾे खुफ़िया नमूने सां ॻाल्हियूं ॿुधाए थो, वही करे थो, उन्हनि खे कन में विझी ॻाल्हि ॿुधाए थो, फलाणे ॾींहुं हीअं थींदई। ही माण्हू तव्हीं असीं हिन शयुनि सां लाॻापियल आहियूं। केतिरा माण्हू शैतान जा पैरोकार, शैतान जा चेला आहिनि। उन्हनि खे शैतान ॿुधाए थो फलाणो माण्हू अचे पियो, घरां इहा नियत करे निकितो आहे त साईं वटि वेंदुसि, उनखे ही कमु चवंदुसि। हू अञा वेहे थो ऐं हू भोपो जादूगर, टोणा पीणा कंदड़, विञाणा विझाईंदड़, काहिन नुजूमी उनखे चवे थो ॾे ख़बर हिन कम लाइ आयो आहीं, घणा ॾींहं छो कोन आहे, सभु कुझु विञाए हाणे आयो आहीं। हू हैरान थिए थो, मूं अञा साईं खे त अखर बि कोन चयो आहे, मूं त का ॻाल्हि ई कान ॿुधाई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ऐं उनजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ही तालीम ॾिनी। शैतान हुननि खे अॻुवाट अची ॿुधाए थो, हुनजो भरवसो वधी वञे थो, साईं साईं हण खणा, साईं वॾो पहुतल आहे, मुंहिंजो पहुचण ऐं दिलि जो अहवाल ॿुधाइण, ही सभु शैतान जा चेला अथव। हिंदुस्तान जो मशहूर आलिम मौलाना जरजेस अंसारी साहब केतिरनि नौजवाननि ॿुधो आहे यूट्यूब ते, उनजूं काफ़ी तक़रीरूं, वॾो मवाद इल्मी लिहाज़ खां मौजूदु आहे। उन पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो वाक़ियो बयानु कयो। ऐं बम्बई में ईंदो वेंदो हुउसि, मुंहिंजो हिकिड़ो सुठो दोस्त वास्ते वारो हो, उनजी वफ़ात थी वई, ऐं परे रहंदो हुउसि, वक़्त ते पहुची कोन सघियसि। पोइ जॾहिं मुंहिंजो बम्बई अचणु थियो, उनजे घर आयुसि, उनजे पुट सां मूं तहज़ीद कई, उनखे सब्र जी तलक़ीन जे लाइ चयुमि, ऐं उनजे पीउ जे लाइ मूं मग़फ़िरत जूं दुआऊं घुरियूं, ऐं मूं उनखे चयो त उमेद आहे अल्लाह सुब्हानहु व तआला अवांजूं मुंहिंजूं दुआऊं उनजे हक़ में क़बूल करे उनजी बख़्शिश कंदो। तॾहिं उनजे पुट चयो, अल्लाह जो कसम खणी करे चवां थो त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे बाबा खे कोन बख़्शींदो। चाईं त जॾहिं उनजे पुट इहे लफ़्ज़ चया, मूंखां छिरक निकिरी वियो। मूं हुनखे चयो, तूं पंहिंजे पीउ जे लाइ इहे लफ़्ज़ कहिड़े क़िस्म जा ॻाल्हाईं थो, छा ॻाल्हाईं थो पंहिंजे पीउ जे लाइ? आऊं करियां दुआ, तूं चवीं पियो त कोन बख़्शींदो। चाईं त उथी, तोखे हू ख़बर न पवंदी। मूंखे वठी बम्बई खां ॿाहिरि वैरानी जी हिकिड़ी जाइ हुई, छपरड़ो या मनहड़ो ठहियलु हो। चईं त वेह, ऐं उते वेठुसि। चाईं त हिकु दफ़े हीअं थियो, कारे रंग जी शिकिल में हिकिड़ो इंसान आयो मुंहिंजे घर में। मूंखे चयाईं, उथी मूंसां गॾु, तोमें कमु आहे। ऐं उन सां गॾिजी उन जाइ ते आयुसि। चईं हिते वेह। चयाईं तूं मूंखे सजदो कर, ऐं शैतान आहियां, मूंखे सजदो कर, ज़बान मां तुंहिंजो अखर निकिरंदो न हुकुम तुंहिंजो थींदो। जंहिं ते बि तुंहिंजो हुकुम हले न, तूं रुॻी मूंखे हुकुम कर। मूं चयो, तोखे सजदो न कंदुसि, सजदे जे लाइक़ु सिर्फ़ु हिकिड़े अल्लाह जी ज़ात आहे। चयाईं त तुंहिंजे पीउ जा ही हेतिरा माण्हू जो मुरीद आहिनि न, को पाॾो ॾियो वञे, को ढगी ॾियो वञे, को सोन जो हार ॾियो वञे, को हुंडो ॾियो वञे, को गाॾी ॾियो वञे, को अन्न रसायो वञे, को गोश्त रसायो वञे, को जाइ पियो ठाराए ॾे, कंहिं एसी ॾिनी आहे, कंहिं पैसा ॾिना आहिनि। तुंहिंजे पीउ ही जेका मिल्कत ठाही आहे, इहा मुंहिंजे चवण ते ठाही आहे, मुंहिंजी मदद जे नतीजे में ठाही आहे। आऊं हिते ईंदुसि, तुंहिंजो पीउ मूंखे सजदो कंदो हो, तंहिंजे नतीजे में इनखे इहो सभु कुझु हासिलु थियो आहे। मूं हुनखे चयो, हीअ मुंहिंजी सिसी हिकिड़े अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजे साम्हूं कान झुकंदी। चयईं, आऊं तोखे तुंहिंजे घर में, तुंहिंजे बचनि में वॾियूं तकलीफ़ूं ॾींदुसि, आऊं मरी वञा, मुंहिंजा बच्चा मरी फतकी वञनि, पर रब जी ज़ात सां शिरक कोन कंदुसि। चवे थो, उन खां पोइ मूंखे वॾियूं तकलीफ़ूं पहुतियूं, पर मुंहिंजे रब मुंहिंजी मदद कई। छा था सम्झो, हिन
दुनिया में माण्हू इन क़िस्म जा जेके कम कनि था न, ही सभु शैतान जा चेला अथव। शैतान इन्हनि खे सभु ख़बरूं ॿुधाए थो। ही तव्हां इन्हनि खे ॾिसो पिया, दुनियादारी, घर घाट, पैसा ॾोकड़, गाॾियूं कारूं, सुठा खाधा, सुठा कपिड़ा, दुनिया में हिन जी हैसियत आहे न, ही दुनिया जी हयाती आहे, इहा वेंदी गुज़री, पर इन्हनि जो अंजाम ॾाढो ख़राब आहे। अलाह जी शरीयत ॿुधायो त इहे शैतान जा पुठियां आहिनि, इन्हनि माण्हुनि वटि न वेंदा करियो। हिन हदीस मुबारका में बि नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, शैतान आसमान ते वञनि था, पोइ ख़बरूं खणी पंहिंजे चेलनि खे ॿुधाइनि था, पर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं आया रसूल बणिजी, अल्लाह ताला इन्हनि जो आसमान ते वञणु बंदि करे छॾियो। कुरान करीम सूरतुल जिन पढ़ी ॾिसो, पूरी सूरत आहे, काफ़ी जायुनि ते इन्हनि जिन्ननि जे ईमान आणण जो ज़िक्र आहे, तफ़सील सां तव्हां उते पढ़ी ॾिसो। उन्हनि जॾहिं वञणु मथे बंदि कयो, मथे जो वञनि, उमाड़ी उन्हनि जे पुठियां काहिजो पवे, भॼियो वञनि। अॼु बि ॾिसो था तारा खिड़नि था न, ही तारनि जो खिड़नि या उमाड़ी शैतान जे ख़िलाफ़ आहे, त शैतान आसमान ते वञनि था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तारनि खे मुती बनायो आहे, इन जिन्ननि जो पीछो करे इन्हनि खे परे भॼाइनि था, पर इन जे बावजूदि जेकॾहिं का ॻाल्हि ॿुधी वठनि था न, अची करे पंहिंजे चेलनि खे ॿुधाइनि था। पाण में सलाह कई जिन्हनि त ही पंहिंजो वक़्त खां वठी आसमान ते वञणु हो, छा चकर आहे जो पाण आसमान ते नथा वञी सघूं। फरमायूं, टिड़ी पखड़ी विया ज़मीन ते, हिकिड़ी जमात मक्कतुल मुकरमा में आई, जंहिं ॾिठो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ में क़ुरान मजीद जी तिलावत पियो करे, चयो त बीहो, ही ॿुधूं त चवे छा पियो। जॾहिं हुननि क़ुरान ॿुधो न, चयो त बसि ही तब्दीली अथव, ही पैगुंबर आयो आहे, हिन ते ही वही लथो आहे, ही कलाम लथो आहे। इन कलाम जी बरकत जे करे असांजो आसमान ते वञणु बंदि थी वियो आहे। इन्ना समिअना क़ुरआनन अजबन यहदी इला रुशद फआमन्ना बिहि वलन नुशरिक बिरब्बिना अहदा। तफ़सील सां आयतूं सूरतुल जिन में मौजूद आहिनि। बेशक अॼु असां अजब में विझंदड़ क़ुरान ॿुधो आहे। क़ुरान असीं बि पढ़ूं था, कॾहिं अजब में पिया आहियूं, कॾहिं दिलि खे को धड़को थियो आहे, कॾहिं हिन अख मां को लुड़क किरियो आहे, कॾहिं वार कंडारिया आहिनि, कॾहिं को मुंहुं मुरझायो आहे, कॾहिं का तकलीफ़ पहुचे, सम्झो ई कुझु कोन था, क़ुरान असर किथां करे। अॼु तव्हां रुकू ॿुधो, छा त उन में क़यामत जो मंज़र बयानु थियलु हो, जंहिं ॾींहुं मुजरिम अल्लाह जे साम्हूं हाज़िर थींदा। हीउ क़ुरान हिकिड़ो तासीर रखे थो, पर उन जे लाइ जेके क़ुरान जी सम्झ हुजे, जिन्हनि क़ुरान खे सम्झो, ज़बान हाल सां ईमान जी दवा कयूं, अॼु खां पोइ अल्लाह जी ज़ातुनि जे सिफ़तुनि में सी कंहिं बि शइ खे शरीक कोन कंदासूं। असां ईमान आणियूं था क़ुरान ते, साहिब क़ुरान ते, अल्लाह ते असांजो ईमान आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहे जिन मुस्लमान थिया, नबी अलैहिस्सलाम जिन वटि आया, ऐं अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु ॿियनि साहब सां गॾिजी पाण बार बार उन जिन्ननि जी जमात वटि वेंदा हुआ ऐं वञी करे उन्हनि खे दीन जी दावत ऐं तबलीग कंदा हुआ। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछियो वियो, इन्हनि जी छा हैसियत आहे? पाण फरमायो त टके हिकिड़े जी इन्हनि जी का हैसियत कान्हे का। इहे माण्हुनि खे मुग़ालते में विझनि था, ग़लतियूं कनि था, जिनजे करे इहे माण्हू अल्लाह जे रसूल जी तालीम खां कोहें दूर आहिनि। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस मुबारका, हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम में किताब अबी उबैद, नबी अलैहिस्सलाम फसालहु अन शैइन फसद्दकहु लम तुक़बल लहु सलातुन 40 यौमन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां कंहिं अर्राफ यानी ग़ैबी ॻाल्हियुनि जे ॼाणण जी वसल्लम जिन फरमायो, रुगी ज़बान मां इहे 2-3 अखर चयईं, बिल्कुलु सचो आहे। फसद्दक, पोइ उन माण्हू उन शइ सां कुफ्र कयो आहे जेका शइ अल्लाह ताला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लाथी आहे। 40 ॾींहंनि जी निमाज़ उनजी ज़ाय आहे। तव्हीं छा था सम्झो हिन क़िस्म जा माण्हू, उन्हनि जो अंजाम छा थींदो? जेके माण्हू उन वटि रुगी वञनि था, सम्झो त इहो माण्हू ईमान खां ख़ाली आहे। पोइ अहिड़नि माण्हुनि सां दोस्ती रखणु, अहिड़नि माण्हुनि जी चांहि पीअणु
اہڑن مانن سان کچہری کرن، اہڑن مانن سان دوستی رکھن، کنहिं बि मुवहिद खे नथो जुगाए। अहल हदीस पंहिंजो भरम रखो, पंहिंजी ईमान, पंहिंजे अक़ीदे, पंहिंजी जमायत जी इज़त ऐं आबरू रखो। भला इन माण्हू कीअं दोस्ती जे लाइक़ आहिनि? इन्हनि वटि दोस्ती जी विख भरे कीअं वञी सघे थो? दुख हुजनि, गर्मियूं हुजनि, सर्दियूं हुजनि, नफ़ा हुजनि, नुक़सान हुजनि, कहिड़ा बि दुनिया जा मामला हुजनि, अल्लाह जे तरफ़ां आज़माइशूं इम्तिहान आहिनि, इन्हनि जे दरनि ते न वञो। साईं चोरी थी आहे, विञाणो विझाए ॾियो। अल्लाह जा बाना इहे विञाणा जेके विझाइनि, इहे सभु माण्हू हाज़िर थियनि था ऐं हू उन्हनि खां पैसा वठी सच पुछो ॿिन्ही हथनि सां माण्हुनि खे फुरीन पिया। निपट जाहिल, ज़रे बराबर न दीन जी न दुनिया जी ख़बर आहे। माण्हू वञी फासनि था, ग़ैर शरई कमनि जे लाइ वञनि था, पोइ हू उन्हनि जे मजबूरी जो नाजाइज़ फ़ाइदो वठनि था। इन्हनि वटि अल्लाह जा फ़रिश्ता न, शैतान हींअर हाज़िरी कान्हे, या बाद में थींदी। तुंहिंजे लाइ तावीज़ लिखंदुसि क़ुरान सां, वॾी महांगी ख़ुशबू आहे, उनजो हिकिड़ो तोलो 10,000 रुपए जो आहे। या त मूंखे पैसा ॾे या मुंहिंजे लाइ वठी अच। ज़फ़रान लाइ किथां मिलंदी? केरु ॾींदो? 10,000 रुपया ॾिना, उन सां तावीज़ लिखे थो ऐं उन खां पोइ उनखे चवे थो हीअ उनजे दर जे त मूं दुनिया में कहिड़ी कमाई कई आहे, कीअं पंहिंजे बच्चनि खे, औलाद खे, घर वारनि खे कहिड़े क़िस्म जी कमाई मूं खाराई आहे। 40 ॾींहंनि जी उन शख़्स जी निमाज़ कान्हे का जेको अहिड़े क़िस्म जे माण्हू वटि वञे थो। अल्लाह जी शरीयत अमर कयो आहे, ग़ैब जो इल्मु, ॻुझ जो इल्मु हिकिड़े अल्लाह खे आहे। नफ़ो ॾियण वारो अल्लाह, नुक़सान ॾियण वारो अल्लाह। पुट असां में कुझु माण्हू बदशुगुनी वठनि था। पाण फरमायो त हिकु अहिड़ी शइ आहे जेका तव्हां पंहिंजे सीननि में लहो था, बसि इन्हनि कमनि खां न रुकिजी वञो। बयान कल हदीस मुबारका में रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मत जे माण्हुनि खे मना कई आहे, अहिड़नि माण्हुनि जे दरनि ते वञो ई न। अव्हां जे अक़ीदे में झोल विझंदा, शक विझंदा, शुबहा विझंदा। थी सघे थो अहिड़ो को करतब ॾेखारीनि जेको शैतान उन्हनि जी मदद करे उन्हनि खे सचो करे ॾेखारे। थी सघे थो उन्हनि खे सचो सम्झो, ॿियनि माण्हुनि खे वञी ॿुधाए मिली। आउं कोन थो मञा, बाक़ी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, करे छॾ सॼई। ही जादूगर, नुजूमी, भोपा, इन क़िस्म जा करतब कॾहिं कॾहिं ॾेखारे माण्हुनि खे पाण ॾांहुं राग़िब कनि था। फरमायूं न उन्हनि जी मजलिस में वञो, न दोस्ती, न तालुक़, न अलेक सलेक कुझु वॾ रखंदा करियो। ऐं पाण बि सम्झनि बदशुगुनी खां सख़्ती सां मना कई आहे। बदशुगुनी कहिड़ी आहे? जेके पाण सौण बहिराड़ी में तोड़े शहरनि में वठनि था। सिजल थिए खां पोइ साईं लूणु दुकान ते कोन ॾिबो, हीअ लिमक आहे न, इहो ॾींहं जो ॾिबो, राति जो कोन ॾिबो। पुठियां कंहिंखे सॾु कई न, ॿेड़ी ॿोड़े छॾियई। पुठियां तोखे सॾु कई, तोखे बंदूक कोन हई अथसि। सुबुह सां के माण्हू खे बसि मुंहिंजो कमु न थींदो, छा अलाह तूं मुंहं में पियो हुई, भई तोखे कंहिं ॿुधायो आहे त हीउ मुंहं में पियो आहे, हिन जो कमु कोन थींदो। ओचितो जेकॾहिं कुकड़ बांग ॾिनी या गॾ हिंग कई, चई बसि हाणे ॾांहुं न वञ, कमु न थींदो। छा ला? चई गॾ हिंग ॾिनी आहे। गॾ जे हिंग ते, कुते जे भौंकण ते, कुकड़ जी बांग ते, इहे सभु असां में सोण बदशुगूनियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जे पैगंबर सां सम्झनि अक़ीदे जी कमज़ोरियुनि खां पंहिंजे मजीदनि खे सख़्ती सां मना बि कई आहे, रोकियो बि आहे। हीअ सभु अक़ीदे जो कमज़ोरियूं आहिनि, बदशुगूनी आहे। इहा न वठंदा करियो, बदसोणी न वठंदा करियो, कुझु बि कोन्हे। नफ़ो नुक़सान अल्लाह जे वस ऐं इख़्तियार में आहे। अल्लाह जी शरीयत असांखे इन सभिनी शयुनि खां मना कई आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सहीह बुख़ारी में किताबुल बुयू में सैयदना अबू मसूद बदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां मरवी आहे, अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नहा अन समनिल क़ल्ब व महरल बग़ी व हुलवानुल काहिन। बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कुते जी क़ीमत वठण खां, बदकार औरत जी कमाई खां ऐं काहिन, भोपे, निजूमी, विञाणे विझंदड़नि जी कमाई खां मना फरमाई आहे। ही माण्हू जेका कमाई कनि था न,
सॼो ॾींहुं घर में वेठा आहिनि, एसी हले पई, थधिकार में रहनि पिया, भला खाधा खाइनि पिया, कारुनि में चढ़नि पिया, मतां ॾिसी करे मोहिजी पियो, साईं जा ठठ लॻा पिया आहिनि। दुनिया जा ठठ ठांगर ज़रूर आहिनि। हीअ हदीस मुबारका दरस ॾे थी अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जेका कमाई कई आहे, उन्हनि जे पाणी जो ढुक हराम जो, खाधो जेको खाइनि पिया निड़ी खां हेठि लाहीनि था, इन्हनि जो गिरह हराम आहे। तव्हीं छा था सम्झो, जिन जो खाधो हराम, जिन जो पीतो हराम, जिन जो अक़ीदो शिरक आहे, उन जी निमाज़, उन जो सदको, उन जो ख़ैर किथां क़बूल पवंदो? अहिड़े माण्हू खे ख़ैरात लाइ चवणु, अहिड़े माण्हू खां ख़ैरात वठणु कीअं थो जुगाए सघे? हीअ हदीस मुबारका दरस ॾे थी इहे टई कम कहिड़े तरह नबी अलैहिस्सलाम जन तशबीह ॾिनी। कुते जी क़ीमत, बदकार ज़ानिया औरत जी कमाई ऐं भोपन, जादूगरनि, विञाणो विझाईंदड़नि, तावीज़ लिखंदड़नि, इन क़िस्म जा कम कंदड़नि जी कमाई टिनी जी क़ीमत बराबरि आहे। कुते जे बराबरि इन्हनि जी क़ीमत आहे। तव्हीं छा था सम्झो? अहिड़ा बि कम माण्हू कनि पिया हिन समाज, माहौल, मुआशरे में इहे माण्हू कम कनि पिया त हीअ हदीस मुबारका ऐं ज़िक्र कयल अहादीस मुबारका मूंखे अमां सभिनी खे इहो दरस ॾियनि थियूं। अमल में इंसान खां कमी कोताही थी सघे थी, पर अक़ीद तौहीद में रती बराबरि का लचक न घारियो। पंहिंजे माइरुनि खे, ख़ासि तौर ते भेनरुनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते इन्हनि जे दरनि ते वञनि थियूं, हाज़िर थियनि थियूं ऐं वञी करे विञाणा विझनि थियूं ऐं उन्हनि जे दरनि ते वञी करे उन्हनि खां सभु ख़बरूं वठनि थियूं। हक़ीक़त में इहो शिरक जो दरवाज़ो, गुनाह जो दरवाज़ो, नाफ़रमान जो दरवाज़ो आहे। न इन्हनि जे दर ते कॾहिं लड़ी वञे, न इन्हनि खां का ॻाल्हि पुछिजे। हिकु हिकु मामले में अल्लाह ते तवक्कल, अल्लाह ते भरोसो कजे। रब्बुल आलमीन खां दुआ आहे मूंखे, अव्हां खे, सभिनी मुस्लमाननि खे अल्लाह ताला अक़ीद तौहीद जी सम्झ, उन जी बहार, उन जी ख़ुशबू नसीब करे, अमल सालिह जी तौफ़ीक़ ॾे, ॾुखनि में, सुखनि में, बुखनि में, उञनि में पंहिंजे रब जे दर सां चोटो रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुनिया जे हादसनि खां, वबाउनि खां, तंगियुनि खां, तकलीफ़ुनि खां शाल अल्लाह ताला